सखर बोर्ड पारां 9 ऐं 10 दर्जे जे इम्तिहानी फीसनि में हज़ारें रुपया वाद ख़िलाफ़ मीरपुर माथेरे जे गवर्नमेंट हाई स्कूल जे उस्तादनि सईद अहमद नैद जी अॻुवाणी में हाई स्कूल खां DHQ प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि ऐं गस्ता जे उस्तादनि सिंध हुकूमत सरकार स्कूलनि में पढ़ंदड़ ग़रीब माण्हुनि जे औलाद खां मुफ़्त तालीम हासिल करण जो हक़ बि खसण जी कोशिशि पई करे ऐं सिंध वासियुनि खे जहालत तरफ़ां धिकियो पियो वञे। सखर बोर्ड ॿारनि खां तमामु ॻरियूं फ़ियूं वठे थो, जॾहिं त गवर्नमेंट ऑफ सिंध इहो ऐलान करे चुकी आहे त का बि फ़ी न वठणी आहे ऐं ॿारनि खे तालीम फ्री ॾियणी आहे। पर बदकिस्मती सां सखर बोर्ड जेको आहे उहो पंहिंजी होड़ तो नथो लहे। तंहिंजे करे असां वज़ीर आला सिंध खां ऐं इंतिज़ामिया खां इहा पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे इहो फ़ौरन जेको इहो नोटिफिकेशन आहे उहो ख़तमु कराए वञे त जीअं नंढड़ा ग़रीबनि जा ॿार इहे तालीम हासिलु करे सघनि ऐं पंहिंजा 9 ॾें जा इम्तिहान फार्म भराए करे उहो पंहिंजी तालीम हासिलु करे सघनि। गस्टा डिवीज़न तरफ़ां सॾु ॾिनो वियो आहे, जंहिंमें ही ॿार उन्हनि जा वालिदैन ही समूरा मौज़ब उस्ताद ही घुर कनि था पिया त ही ॿारनि मथां जेकी ॻरी फीस जो बम किरायो वियो आहे, हिकु अॻे ई गुरबत में पिसजी रहिया आहिनि, फ़सुलु तबाह आहिनि, घर तबाह आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए पियो त सखर बोर्ड पंहिंजी होड़ तां कोन थो हटे पियो। जॾहिं त गवर्नमेंट तरफ़ां फीस माफ़ु कई वई आहे त पोइ ही मुख़्तलिफ़ मदनि में छाजी फीस था वठनि पिया। असीं इहो मुतालबो था कयूं पिया हिननि जे वालिदैन तरफ़ां, हिन ॿारनि तरफ़ां त जेको फीस जो जेको ॻरी फीस आहे उहा ख़तमु करे ॿारनि जी तइलीम खे अॻियां वधायो वञे। जो जेको आहे मक़सदु उहो साफ़ ज़ाहिर आहे त ॿार असांजा मिसकीन आहिनि, उन्हनि जी फीस जेका आहे उहा एतिरी आहे जेका ॿार बर्दाश्त नथा करे सघनि। हिकु त असांजा ॿार ॿारहाड़ी जे ॿार आहिनि, अॻे बि बरसातनि वॾो नुक़सानु पहुचायो आहे। महिरबानी करे इन ते नज़रसानी कई वञे। सखर बोर्ड जी नाजायज़ फ़ी जे ख़िलाफ़ इहे रैली कढी आहे। असां ग़रीब आहियूं, असांखे फ़ी नथी भरबे, असांखे महिरबानी करे असांजी फ़ी माफ़ु कई वञे। एहतिजाजी शागिर्दनि, उस्तादनि, वज़ीर आला सिंध, तालीम खाते ऐं सखर बोर्ड जे चेयरमैन समेत इक़्तिदार थियण खां मुतालबो कयो त सखर बोर्ड पारां हिकदमि तालीम दुश्मन फ़ीसनि वारो फ़ैसिलो वापसि वठी आम माण्हू जे औलाद खे मुफ़्त सरकारी तालीम हासिलु करण जो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन इमरान अली सां गॾु उमर कोराई, न्यूज़ नाओ, मीरपुर माथेलो।